थरपारकर में हिकु ई ॾींहुं अंदरि औरतुनि जे मुबैना आपघातनि जा 2 अफ़सोसनाक वाक़िया साम्हूं आया आहिनि, जिन सॼे इलाइक़े खे सोगवार बणाए छॾियो आहे। इस्लाम कोट भरिसां ॻोठु खाखणिहार रहम अली में 28 सालनि जी मुस्मात आशिका पंहिंजी 8 वरनि जी न्याणी फ़ाइज़ा सां गॾु मुबैना तौरु खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो, जॾहिं त चिल्हार वेझो ॻोठु रुजी ढाणी में महीनो अॻु परिणियल नारी चंदा ज़ाल अशोक कुमार जो बि मुबैना तौरु खूह मां लाश हथायो आहे। पहिरियों वाक़ियो इस्लाम कोट वेझो पेश आयो, जिते ॻोठाणनि मूजिबि गुरबत ऐं घरेलू परेशानियुनि खां तंग अची औरत पंहिंजी न्याणी समेत इंतिहाई क़दम खयो, जॾहिं त संदसि मुड़ुसु रक्शो हलाए घर जो गुज़र सफ़र कंदो हो। इत्तला ते पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कया, जॾहिं त IG सिंध जावेद आलम ओढो वाक़े जो नोटिस वठंदे DIG मीरपुर ख़ास खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॿिए तरफ़ चिल्हार पुलिस मूजिबि नारी चंदा पंहिंजे मुड़ुस जी गैर मौजूदगी में मुबैना तौरु खूह में टपो ॾिनो। वारिसनि मूजिबि नारी जो मुड़ुसु हैदराबाद में मज़दूरी कंदो हो, जंहिंखे वाक़े जे इत्तला बाद वापसि घुरायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम ऐं वधीक जांच बाद हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वेंदियूं। हिकु ई ॾींहुं अंदरि पेश आयल ॿिन्ही वाक़ियनि बाद थरपारकर में गुरबत, बेरोज़गारी, ज़हनी दबाउ ऐं औरतुनि खे दरपेश समाजी मसइलनि ते संजीदा सवाल उभरी आया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेकॾहिं वक़्त सिर सहायता ऐं ज़हनी मदद जा निज़ाम मौजूदु हुजनि हा त शायदि अहिड़ा अलमनाक वाक़िया रोके सघजनि हा।